सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई खाद में सकाफत या खाद में सकाफत या नूर में मुड़ हालाई सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई खाद में सकाफत या खाद में सकाफत या नूर में मुड़ हालाई सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई खाद में तो उनमें 4 किस्म होंदा बाबा ए जो दोस्त है नूर में मुड़ हालाई वाह मुझे कई प्यारो भाव जो हाला शहर में बैठो है बिल्कुल ऐं हे जेके भी आहिनि पोइ जेका शइ उहा नई तयारु कंदो आहे हाँ उहा माॾे मोकिलींदो आहे गिफ्ट कंदो आहे गिफ्ट कंदो आहे त बाबा जिगर हीअ नई शइ आहे हाणे हे ॾिसो हीअ हिन में 3 शयूं मिलंदा आहिनि हाणे हीअ माना लोई आहे सब 4 लॻल हा न 3 आहिनि हे अजरक हीअ लोई लोई ऐं हीअ वरी लुंगी लुंगी हा अच्छा ये अजरक आहे ये भी हा अच्छा हे बि अजरक सही सही भई अजरक हा त हे असांजी सकाफ़त जा आहिनि ऐं हे जेके आहिनि मिशन ते न ठहंदा सही हे माना हथ ते हथ ठहंदा सही 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 सर